अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट अची चुकी आहे, जेका तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारे एपिसोड में हाणे कहिड़ा कहिड़ा नवां अदाकार ऐं शामिलु थींदा ऐं अॻिते कहाणी छा बीहंदी इन एपिसोड जी, जेका हाणे बक़ाई एपिसोड आहिनि, इन्हनि जी सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे थो शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं असांजे हिन वीडियो जी लिंक भी ज़रूर शेयर कंदा, बेल आइकन के हाल ते कंदा। हलूं था अॼु जी अपडेट की तरफ। दोस्तों, मां तव्हांखे लगातार अपडेट्स जेका ॾींदो आहियां 100% उहा ई पवंदी आहे। पोएं किस्तनि मां तव्हांखे ॿुधायो त रुस्तम हथीको थी चुको आहे। हाणे तव्हां अॻिते जीअं जीअं हाणे किस्तूं वधंदियूं तीअं तीअं इहो कमु तव्हां ॾिसंदो ज़रूरु। शाहनवाज़ ख़ान जेको जेको गेमूं खेॾी रहियो आहे, अञा वधीक कमु हाणे वधाए रहियो आहे। अॻिते अञा हिन सां एतिरो ई बुरो हशर थींदो जेतिरो हू ॿिनि सां बुरो हशर करे रहियो आहे। जेतिरो हू ॿिनि जे लाइ मकर फ़रेब पंहिंजे दिलि में, मन में ऐं ज़हन में रखंदो आहे, इहो मकर फ़रेब बि जे कंध में लॻंदो। जीअं ही एपिसोड वधंदा वेंदा तीअं कमु ओके थींदो वेंदो ऐं तव्हांखे इहो ई मां ॿुधाईंदो हलां। दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जो हर हिकु एपिसोड ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थींदो वेंदो। जीअं जीअं ही किस्त कहाणी अॻिते वधंदी तीअं तीअं तव्हां ॾिसंदो सभिनी जा चहिरा ज़ाहिर थींदा वेंदा मकर ऐं फ़रेब सां। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।